केवल ॿुधी ॿुधी न वञो, हिते ॿुधण सां त सभु सुठो लॻंदो आहे, सभु बढ़िया लॻंदो आहे। छा त अॼु सत्संग थियो, छा त भजन ॻायूं, अरे छा त संगत हुई, छा त भीड़ हुई, छा त भंडारो ठहियो। इहो सत्संग जो मतिलबु थोड़ी आहे। केतिरी संख्या में संगत आई, कहिड़ो भजन ॾाढो बढ़िया लॻो, या कोई वॾो माण्हू आयो त उन सां उनजी शोभा न आहे। सत्संग जी शोभा असांजे जीवन में तॾहिं आहे जॾहिं असां उन सत्संग मां कुझु पाए वठूं, अमल करे वठूं। भाई चओ हरे राम हरे कृष्ण। माण्हुनि खां पुछंदा आहियूं जीअं कोई कीअं लॻो भाई सत्संग, त स्वाभाविक ॾाढो बढ़िया। या कोई वॾो कार्यक्रम ही थींदो आहे त पोइ पंहिंजे लेखे उहे ॿुधाईंदा आहिनि, छा त तव्हां वटि वरसी थी। मां छा भाई छा सुठो लॻो, छा त डेकोरेशन हुयो, छा त भंडारो हुयो, छा त संगत आई। अरे इन सां शोभा थोड़ी थी सत्संग जी। तूं छा ॿुधियो, तोखे सत्संग जी कहिड़ी ॻाल्हि वणी त ठीकु आहे, कहिड़ी ॻाल्हि ते तूं अमल कयो उहो त ॿुधाए भाई, तॾहिं त तुंहिंजो अचणु सफल थियो। न त तूं सत्संग ॾिसण थोड़ी, सत्संग करण थोड़ी आहे, तूं त व्यवस्था ॾिसण आहे ऐं तोखे व्यवस्था वणी। अगर सत्संग ॿुधण अचे हा त तोखे सत्संग वणे हा। चओ हरे राम। त सत्संग जो ॾाढो महत्व आहे, भक्ति जो ॾाढो महत्व आहे। असां जीवन में अमल कयूं, अमल कयूं भाई। केवल ॿुधी ॿुधी हली न वञूं, उन ते वीचार कयूं। कोई केतिरी बि कठिन परिस्थिति अची वञे जीवन में त सत्संगी माण्हू केवल हिकिड़ी ॻाल्हि जो वीचार करे कि सर्व रोग का औखद नाम। अगर एतिरो बि वीचार करे वठंदो त उनखे सहन शक्ति मिली वेंदी, धीरज अची वेंदो, पर उहो वीचार न करे सघंदो। चओ हरे राम। वीचार करणु ॾाढो कठिन ॻाल्हि आहे। वीचार कयो भाई, वीचार कयो। बाबा भगत राम साहिब जन जेॾी महिल सुखमनी साहिब जो वीचार कंदा हर आर्तवार ते सुबुह जो, अॼु बि जेको नितनेम हलंदो ईंदो आहे, त उहो अर्थ ॿुधाए करे संगत खे ज़रूर चवंदा कि तव्हां बि वीचार कजो। असां त तव्हांखे पंहिंजा वीचार ॿुधाए छॾियासीं, बाबा जन चवंदा, पर तव्हां बि इन अर्थ जो वीचार कजो भाई, जरूर वीचार कजो। वीचार करण सां तव्हांजे भीतर अना प्रेम ईंदो, भाव ईंदो, श्रद्धा ईंदी। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद।